असां जेका सखावत आहे आमतौर ते हुनखे पैसे में मापींदा आहियूं, यानी कंहिंखे असां चंद सिका ॾिनासीं या कुझु पैसा ॾिनासीं त उहा सखावत हूंदी आहे, पर ईअं न आहे। तव्हां एसिताईं जो तव्हां नंढिड़ो नंढिड़ो अमल कंदा आहियो, तव्हां जेको बि कमु कंदा आहियो या जेका बि ॻाल्हि कंदा आहियो, त उनजो इम्पैक्ट तव्हांजी ज़िंदगीअ ते पवंदो आहे। इवन तव्हांजी नेचर जेका असां आमतौर ते नेचर ॾिसूं था पिया, ॿार वण ॿूटा, उहे बि इन्हनि खे बि तव्हां जेकॾहिं का शइ ॾींदो त उहा बि तव्हांखे वापसि ॾींदा आहिनि। तव्हां ॿिज था ॾियो ज़मीन खे त तव्हांखे हू फ़सुलु थी ॾिए। तव्हां उनखे जेकॾहिं सार संभाल था लहो त हू वधीक वॾा था थियनि ऐं हू तव्हांजे रिज़्क में इज़ाफ़ो था कनि। त सोच इहा हुजणु घुरिजे त जॾहिं असां कुझु ॾींदा आहियूं तॾहिं ई असांखे मिलंदो आहे। असां सकड़ी मुस्कुराहट ॾींदा आहियूं त बदिले में मुस्कुराहट मिलंदी आहे। मुंहिंजो भाइटियो आहे नंढिड़ो अली रज़ा, उनखे अञा 5-6 ॾींहं बि मस थिया ॼमण खे, त हिकिड़े ॾींहुं मां जो हुनजे मथां बीही ऐं हीअं मुस्कुराइण जी कोशिशि कई त हुन बि मुस्कुरायो हुयो। यानी तव्हांजूं फीलिंग्स, तव्हांजूं सोचूं, तव्हांजा अहसास, तव्हांजूं ॻाल्हियूं तोड़े हिकिड़ो नंढिड़ो ॿारु आहे उहो बि सम्झी थो वञे। त जॾहिं असां न कंहिंखे गुस्से सां ॾिसंदा आहियूं, कावड़ में ॾिसंदा आहियूं ऐं असां उहो गुस्से जो इज़हार कंदा आहियूं, त असांजो जेको एक्सप्रेशन हूंदो आहे चहिरे जो, उहो एॾो त ख़तरनाक हूंदो आहे, एॾो त रिझाइण वारो हूंदो आहे, जो मूं हिकिड़े पंहिंजे किताब में लिखियो हुन में रड़ती, त जेकॾहिं गुस्से में माण्हूअ जी तस्वीर कढी वञे त उहा तस्वीर जेकॾहिं हू पाण ॾिसे त वॾी हैरत अंगेज़ हूंदी आहे। ईअं कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंखे वेठा हूंदा आहिनि गुस्से में त उनजी तस्वीर कढिबी आहे, त पोइ उहे पाण ई ॾिसी चवंदा आहिनि अड़े हिन में त दॿो सुजियलु आहे, हिन त मुंहुं माण्हू जो सुजियो पियो आहे। त उहो गुस्से वारी हालत हूंदी आहे, उहा गुस्से वारी कैफ़ियत हूंदी आहे।